जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदे दादू खां सखी सरदार चारण जी। दादू में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि ज़िले सदर सरदार आशिक़ हुसैन ज़ऊर, रईस रजब ख़ान शाहानी, ज़हीर चांडियो ऐं ॿियनि कारकुननि ख़ुशी जे मौक़े ते वॾे अंग में दादू प्रेस क्लब पहुची पंजाब जे वॾी वज़ारत परवेज़ इलाही खे मिलण जी ख़ुशी में सहाफ़िन ऐं शहरनि में मिठाई विराई। उन मौक़े ते PTI ज़िले दादू जे सदर आशिक़ हुसैन ज़ऊर ॿियनि पार्टी वर्करनि कारकुन ख़िताब कंदे चयो त पंजाब में हुकूमत मिलण PTI जी वॾी कामयाबी आहे। बलदियाती इलेक्शन में पिणु दादू ज़िले में PTI खे कामयाबी हासिल थींदी। ऐं दादू बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ आदम ख़ान सोलंकी में बिजली जे थंभे मां करंट लॻण सबबि 23 साला नौजवान शाहिद वलद रसूल बख्श लुंड फौत थी वियो। नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल, घर में रोज़ ॾाढो मुतल। शहरनि जो चवणो हो त बिजली जूं तारूं केबल सिस्टम न हुअण करे अक्सर अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था। उन्हनि वधीक चयो त बिजली तारुनि खे केबल सिस्टम में तब्दील करे शहरनि जूं जानियूं बचायूं वञनि।